ईरानी सदर इब्राहिम रईसी जी लाहौर आमद। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ लाहौर हवाई अड्डे ते संदसि साझियां कई। इब्राहिम रईसी अल्लामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी भरी दुआ घुरी। संदसि चवणु त पाकिस्तान वांगुरु असांखे बि पंहिंजी क़ौम ते फ़ख़ुरु आहे। ईरानी सदर अॼु कराची जो बि दौरो कंदो। सिंध ऐं पंजाब जी राजधानियुनि में आम मोकल जो ऐलान। कराची पहुचण ते सिंध जो वॾो वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर कामरान टेसोरी ईरानी सदर जी आजियां कंदा। इब्राहिम रईसी वफ़द सां गॾु कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरींदा। वज़ीर आला हाउस में बिज़नेस फोरम जे अॻवाणनि सां मुलाक़ात पिणु कंदो। ईरानी सदर इब्राहिम रईसी जी कराची आमद जे मौक़े ते शहर जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता बंद। शाहराह फैसल हवाई अड्डे खां PIDC ताईं बंद रहंदो। शाहराह कायदीन के गुरु मंदिर खां शाहराह फैसल ताईं मुकमल बंद रहंदी। एमए जिना रोड के गुरु मंदिर खां बंद कयो वियो। ज़ियाती नेमत रोड बि 3 खां 5 वॻे ताईं बंद रहंदो। ट्रैफ़िक पुलिस मूजिब शहरी डिफेंस खां एयरपोर्ट वेंदड़ क़यूमाबाद कोरंगी मलिर हॉल जो रस्तो इस्तेमालु कनि। मुआशी इस्तेहकाम लाइ IMF जो कर्ज़ प्रोग्राम ज़रूरी आहे। मईशत जी बहितरी लाइ कोशिशूं जारी आहिनि। नाणे जी मट सतह वारनि ज़ख़ीरनि में वाधी रही आहे। जून ताईं नाणे जा ज़ख़ीरा $10 अरब ताईं वधण जो इम्कान आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते आहे। नुक़सान में हलंदड़ सरकारी इदारनि खे खंघणु ज़रूरी आहे। क़ौमी असेंबली जो इजलास स्पीकर अयाज़ सादिक़ जी सदारत हेठि अॼु थींदो। असेंबली सेक्रेटेरिएट 19 नुकाती एजेंडा जारी करे छॾी। रूल्स ऑफ प्रोसीजर एंड कंडक्ट ऑफ बिज़नेस 2007 में तरमीमनि जो फ़ैसिलो। रूल्स ऑफ बिज़नेस में राइट टू पिटीशन जे नाले सां नओं रूल शामिल करण जी रिथ पेश कई वेंदी। रूल मूजिब को बि शहरी या शहरनि जो ग्रुप क़ौमी असेंबली जे स्पीकर जे नाले पिटीशन दाख़िल करे सघंदो। अमेरिका इसराइल जे फ़ौजी यूनिट ते पाबंदी लॻाइण जो मनसूबो तयारु करे वरितो। इसराइली फ़ौज तरफ़ां पाबंदी मटण जी सूरत में मज़ाहमत करण जो ऐलान। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त पाबंदी बाबति कंहिं बि क़दम जी ख़बर नाहे। कंहिं बि इसराइली फ़ौज यूनिट ते पाबंदी हई वई त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। डिगड़ी भरसा ॻोठ ते 174 में नौजवान फाहो खाई आपघात करे छॾियो। रमेश कोहली घर वेझो ज़रे ज़मीन ते टाली जे वण में रसो ॿधी फाहो खाई अंताणे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। घोड़की भरिसां ॻोठ कालू सांगी में वॾी अॻु जहिड़े सबबि ज़ख़्मी थियल ॻोठाणो सखर जी अस्पताल में फ़ौत। सांगी बिरादरी जी बिंदुरनि में जहिड़े सबबि ग़ुलाम यासीन सांगी ज़ख़्मी थी पियो हो। जहिड़े में मारिजी वियल ॻोठाणनि जो अंग वधी बधी वियो। जुंगशाही पुलिस जी मुबैना तशद्दुद में मारिजी वियल ॻोठाणे जो 5 नेरकारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल। मक़तूल शहबाज़ समूह जे भाउ जी फ़रियाद ते जुंगशाही पुलिस इंचार्ज फैसल एजाज समेत 5 नेरकारनि मथां केस दाख़िल कयो। गुज़िरियल राति पुलिस जे मुबैना तशद्दुद में ॻोठाणो शहबाज़ समूह फ़ौत थी वियो। मक़तूल जे वारिस मकड़ी बाईपास ते लाश रखी क़ौमी शाहराह ते धरणो हयो। ऐं गंबट में बारदाणो न मिलण ख़िलाफ़ वकीलनि ऐं आबादकारनि जो फूड सेंटर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। फूड इंस्पेक्टर ऑफिस छॾे खिसकी पिया। आबादकार ऐं वकील अख़बारनि जो चवणु आहे त बारदाणो रुको वापारियुनि खे विकिरो थी रहियो आहे। आबादकार सख़्तु परेशान आहिनि। फूड खातो सिंध बदिरां पंजाब खां कणिक ख़रीद करे रहियो आहे जेको ग़ैर क़ानूनी अमल आहे। आबादकारनि खे बारदाणो फ़राहम कयो वञे।